रिजर्वेशन्स आहिनि, कुझु उन्हनि खे पंहिंजा आहिनि त कुझु गेट में आहे मतिलबु सूटेबल पोज़ीशन में न ठहियो आहे, त मां चयो आहियां कंप्लीट थी वञे इंशा ताला। पोइ अगरि इन सिलसिले में काई गुंजाइश हूंदी, ख़राबी हूंदी त उनखे रिमूव करे वठंदासीं, को मसइलो न आहे। ऐं ज़ाहिर आहे जेके शहरी माण्हू उन्हनि जी लाइ त असां वेठा आहियूं, असां ई कमु कंदासीं, ॿियो केरु कंदो? उन्हनि जी शिकायतुनि जो इज़ालो थींदो इंशा ताला। अच्छा सर, ॿियो ही तव्हांखे हिते आए काफ़ी टाइम थी वियो आहे, त हिन वक़्त ताईं माना हिन हॉस्पिटल में कोई डॉक्टर माना न आहे? बिना डॉक्टरनि जी हॉस्पिटल हले थी, त तव्हां उन हवाले सां छा चवंदो? शहरी माना सख़्तु मुश्किलात में आहिनि डॉक्टरनि सां? साईं, डॉक्टरनि जी सिचुएशन या डॉक्टरनि जी स्ट्रेंथ जे बारे में तक़रीबन जेके आहिनि असांजा सुपीरियर ऑफिसर्स, उन्हनि खे ख़बर बि आहे इन सिलसिले में। ऐं वक़्तु जेको उन्हनि जा आहिनि अचनि था इंस्पेक्शन ते, विजिलेंस ते, उन्हनि खे बि असां चवंदा रहंदा आहियूं। या इवन DHO साहिब सां बि मीटिंग्स थींदियूं आहिनि, जीअं DC साहिबु आहे या असांजो SDM साहिबु आहे मसरूल बिजराणी, उन्हनि खे बि असां ॿुधायूं त असां वटि आहिनि हॉस्पिटल में इहे मसइला आहिनि, माना शॉर्टेज ऑफ स्टाफ आहे, ख़ासि करे जेको डॉक्टर्स जो या WMO वूमेन मेडिकल ऑफिसर। पर हाणे उहे सुपीरियर ऑफिसर्स आहिनि, असां खां वधीक उन्हनि वटि जेको पावर आहे, अगरि हू असांजे केर बि डॉक्टर मोकिलींदा त असांखे ख़ुशी थींदी। अच्छा, त हिते डॉक्टर आख़िर अचण लाइ आमादा छो न आहिनि हिते मदेजी अस्पताल में? छा मसइलो आहे? साईं, बेसिकली मां त हिते MS कमु कयो आहे, तक़रीबन मूंखे साल थियो पियो, को मसइलो त आहे कोन, अलाए पोइ छो नथा अचनि डॉक्टर? मसइलो कोई न आहे। अॻे को मसइलो हुजे मथां को उन्हनि खे का कंहिं ग़लति ॻाल्हि का ॿुधाई हुजे, पर हाणे त को मसइलो न आहे। कमु करण लाइ, कमु करण वारे माण्हूअ लाइ को मसइलो न आहे। बाक़ी त बहाना त इलाही थी सघंदा। अच्छा, हीअ जेको हॉस्पिटल जे इन खां ॿाहिरां जेको इहो प्रोजेक्ट लॻल आहे वॉशरूम्स जो, इहो काफ़ी टाइम खां वठी नॉन फंक्शनल आहे, इन जी छा वजह आहे? हिते गंदगी लॻी पई आहे, हिन ते तवजो न ॾेई सघिया हो? साईं, इहो बेसिकली सेव द चिल्ड्रेन वारनि इहो ई वॉशरूम वारो कयो, त जीअं त हिते अचनि था काफ़ी असांजी OPD थिए थी, आउट पेशेंट डिपार्टमेंट, पोइ उन्हनि खे आसानी थिए। बहरहाल इहो बि फंक्शनल न आहे, इन करे त थोरो मोटर जो मसइलो आहे, पाणीअ जी सप्लाई जो। बाक़ी असांजे जेके अंदरि हिन तरफ़ ॾे विरांडे में आहिनि बाथरूम, उहे फंक्शनल आहिनि, तव्हां बि वञी ॾिसी सघो था, उहे बाक़ाइदा फंक्शनल आहिनि। माना जेको बाथरूम जो आहे सिस्टम, उहो असांजो बिल्कुलु हले थो। बाक़ी ही सेव द चिल्ड्रेन वारनि जेको ॿाहिरि ठहियलु आहे, इनखे बि इंशा ताला 1-2 ॾींहंनि में फंक्शनल करे छॾंदासीं। ओके आहे, छड़ो पाणीअ जो मसइलो आहे, त होॾे पाणी टांकीअ में नथो अचे, ड्यू टू मोटर उनजो थोरो ख़राबु आहे, उहो सेटल कराए वठंदासीं इंशा ताला। हाँ तो सर, माना हीअ जेको प्रोजेक्ट आहे हेॾो सारो क़ीमती आहे, इन ते माना एतिरो सारो सरमायो सरफ थियो आहे। सेव द चिल्ड्रन वारनि त उहो तव्हांखे तयारु करे तव्हांजे हैंडओवर कयो न, हाणे त तव्हांखे मेंटेनेंस करणी आहे। त एतिरो अरसो थी वियो आहे, साल पूरो, आख़िर केतिरो एॾो वॾो कमु आहे असांजो इन जी? तव्हां न बिल्कुलु वॾो कमु न आहे, ऐं बिल्कुलु असांखे ई हैंडओवर थियल आहे। असांजी अस्पताल जो हाणे पार्ट ऑफ अस्पताल आहे, ठीकु आहे। ऐं इंशा ताला तव्हां 2-3 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव त बिल्कुलु ही ईअं ई हूंदो जीअं थियणु खपे, जीअं असांखे ॾेई विया हैंडओवर। पाणीअ जो मसइलो आहे, बाक़ी ॿियो हर चीज़ ओके आहे। ॿियो सर, ही ताज़ो जेको इशू हले थो शहरनि जे तरफ़ां, सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ पोस्टूं बि वायरल थियूं आहिनि, तव्हां हिन अस्पताल जा वण वढाए खपायो था। अॻे में बि इहो इशू हलियो हुयो, वरी हींअर बि ताज़ो, माना कल्ह 3 ॾींहं को तव्हां वण वढाए खपाया, छा? न साईं, वण कोन वढाया आहिनि मां। एक्चुअली छा आहे, वण उहो हिकिड़ो हुयो वण, उहो वण बरसाति जेकी हेॾी सारी जेकी पई, उन वण उहो पंहिंजे लेखे जेको आहे बाय नेचुरल उहो अची किरी पियो, ऐं उहो किरी पियो त हिते पियो हुयो यको। ऐं पोइ हिते जेको राति पहर में माण्हू जेके आहिनि, ओड़े पाड़े जा माण्हू अची कॾहिं का उनजी टाम वढी पिया वञनि, कॾहिं को छा पिया करे वञनि। माना उनखे ईअं सम्झो त जेकॾहिं असां उनखे चेकआउट न कयूं आहे त तक़रीबन उहो ख़लासु थी वञे हा ख़ुदि वण। पोइ उनजे करे मां इहो सोचियो त इन वण जेके जेको आहे कंहिंखे ॾेई, इन ई वण जा ई असां पंहिंजी अस्पताल जो वण आहे, उनजे काठ मां पंहिंजूं बेंचूं जेके आहिनि, छो त हिते काफ़ी असांजी रुकायर आहे, जॾहिं पेशेंट ईंदा आहिनि त उनखे वुडन बेंचिस जी ज़रूरत हूंदी आहे। हिकु उहा बेंचूं ठारायूं काठ जूं, ॿियो जेकॾहिं कुर्सियूं आहिनि काठ जूं, उहे ठारायूं वठूं उन मां। छो त हाणे हिकिड़ी शइ किरी पई,
वणु हिकिड़ो हुयो उहो किरियो आहे, हाणे उहो वापसि त नथो लॻी सघे न। ऐं जेकॾहिं छॾे था ॾियूं त इहे काठियूं कटे कटे सभु खणी वेंदा हिन हिसाब सां। त इन भलाईअ लाइ, इस्पताल जी भलाईअ लाइ असां ईअं कयो आहे। पर हाणे जेकॾहिं उहा ॻाल्हि कंहिंखे नथी वणे त इहे बेंचूं न ठहनि ऐं न ई इन वण जे काठ मां जेको इस्पताल जो वणु आहे उन मां के कुर्सियूं ठहनि त पोइ असां हुनखे चऊं था त बाबा बसि कर, हाणे असांखे वापसि ॾे, इहो हिते ई रखी था वञूं कोठियूं जेके आहिनि ॿी हिन जूं शामा टाखांबा शाखांबा खां जेके बि आहिनि उहे ईअं था कयूं इनशा ताला। अच्छा सर, महिरबानी करे इहो ॿुधायो त जेतोणीकि अव्हांखे हिते साल खां मुंहिंजे कालम कुझु टाइम मथे अची पहुता आहियो ऐं अव्हांजा तालुकात बि आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में सर्विसिस बि ॾिनियूं आहिनि, अव्हांजा डॉक्टर बि खोड़ सारा दोस्त हूंदा, त अव्हां वॉलंटरी जॾहिं तव्हां इहा दवा बि कयो था त मां हॉस्पिटल जे लाइ ॾींहुं राति हुनखे बहितर करण जे लाइ कोशिशि आहियां, मुख़्तलिफ़ माना हिनखे बहितर बि कयो आहे, माहौल बि हाणे बहितर थी वियो आहे, त अव्हां पंहिंजे एफर्ट्स सां पंहिंजे दोस्तनि खे आमादा कयो हिते अचनि, हिते ड्यूटी कनि। साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ। हाणे ॾिसो, मां ग्रेड 19 जो ऑफिसर आहियां, मुंहिंजा जेके बि दोस्त हूंदा क्लास फेलो हूंदा तक़रीबन 19 जा ई हूंदा, ऐं जेकॾहिं हिते गुंजाइश घणी डॉक्टरनि जी 17 जी आहे, माना न्यू डॉक्टर्स जेके आहिनि नई मेडिकल अफ़सर, त उन्हनि खे आमादा करणु ॾाढो डिफ़िकल्ट आहे। अञा 19 वारे खे मां चई सघां थो त तूं हिते अचु, पर उहो बि चवंदो त साईं मां हाणे सीनियर थी वियो आहियां त मां हेॾो दूर छो वञा, दूर जे हिसाब सां। बाक़ी मूंखे हिकिड़ी प्रोविज़न आहे, पर पोइ हाणे उहो अलाह साईं जेकॾहिं उन में कामयाबी ॾिनी त उहो कंदुमि। जेकॾहिं मां DHO थी वियुमि शिकारपुर जो त तव्हांखे ॾेखारंदुमि त हिते केतिरा डॉक्टर अचनि था मधे जी इस्पताल में। न सिर्फ़ु आम डॉक्टर ईंदा पर स्किन डिज़ीज़ जा ईंदा, यूरोलॉजिस्ट ईंदा, ॿिया हर कंहिंजो डे रखंदुमि। हफ़्ते में हिकु ॾींहुं मधे जी इस्पताल खे कोई ॾींदो, गायनाकोलॉजिस्ट जेकी हूंदी उहा बि ॾींदी, यूरोलॉजिस्ट बि हिकिड़ो ॾींहुं ॾींदो, ऐं हेॾो माण्हुनि खे पढ़ो ॼाराए वेंदो त बाबा फलाणनि ॾींहंनि ते फलाणनि डिज़ीज़ जा डॉक्टर माना कंसल्टेंट अचनि था। पर चवण जो मक़सदु आहे उहो हिकिड़ो प्रोविज़न आहे, हिकिड़ी नज़रियो आहे, उहो जॾहिं थिए। अच्छा सर, ॿियो हिते जेको कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे, ख़ासि करे जेको हितां जो पैरामेडिकल स्टाफ आहे उहो उनजो बि, त डॉक्टर साहिबु अचण सां ई माना जेके हितां जा माना वर्किंग जेको स्टाफ हुयो लोअर, उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेको आहे एलिगेशन्स हणी करे उन्हनि खे हितां इस्पताल खां फारिग करे छॾियो आहे। हींअर जॾहिं स्टाफ बि न आहे त डॉक्टर मज़े सां माना पंहिंजे इस्पताल जी बजट खे बि पियो खाए थो ऐं प्लस मसइलो बि नथो थिए। साईं बजट खे कंहिंखे कोई बजट कोई न खाई सघंदो आहे। इहो बाक़ाइदे असांजी इंटरनल ऑडिट थींदी आहे, उन में DG हेल्थ जी तरफ़ खां ऑडिटर ईंदो आहे, उहो ॾिसंदो आहे छा असांजी बजट हुई ऐं छाजे लाइ हुई ऐं उहा उन में यूटिलाइज़ थी आहे कि न थी आहे, या डॉक्टर पंहिंजे पर्सनल मैटर लाइ यूज़ कई आहे। ॾाढो डिफ़िकल्ट आहे अॼुकल्ह जे दौर में MS शिप हलाइणु, ऐं एॾा इदारा थी विया आहिनि जो कोई MS थियण लाइ तयारु न आहिनि, मधे जी इस्पताल न पर कंहिं बि इस्पताल जो MS थियण लाइ तयारु न आहे, छो त एलिगेशन्स इलाही लॻनि था हिन हिसाब सां। सो अलाह न कंदो त मां हितां जे बजट खे मिसयूज़ कयां इन हिसाब सां। बाक़ी हा, जेके कमु न करे थो हितां जो माण्हू उहो मूंखे न वणंदो आहे, पोइ मां चवंदो आहियां उनखे रिक्वेस्ट कंदो आहियां, बार बार उन्हनि खे जेको आहे चवंदो आहियां त कमु कयो ऐं सही कमु कयो महिरबानी करे, छो त मां ख़ुदि बि कमु कयां थो। पर जेके न कमु कंदो कोई माण्हू चवंदो त मुंहिंजी आईसाइट वीक आहे, हे मसइलो आहे हो मसइलो आहे, त हू पाण उन ॻाल्हि खे सेटल करे। तो इंशा ताला ईअं न थींदो, हाणे बि इस्पताल सुठी थी हले ऐं आईंदा बि सुठी हलंदी। अच्छा सर, आख़िरी सुवाल इहो, तव्हां जॾहिं माना इहो फील बि करायो था त मां हिकु ऑनेस्ट माना जेको आहे ऑफिसर आहियां, त इहा हफ़्ते में जेका तव्हां या महीने में तव्हां जेकर ड्यूटी तव्हांजी ॾिठी वञे त तमामु माना चंद ॾींहंनि जी आहे, त इहो बाक़ी जेको ॾींहं तव्हांखे रिलीफ माना गवर्नमेंट तव्हांखे लीगल वे आहे या तव्हां पंहिंजे तौर ते इहो तव्हां जॾहिं मर्ज़ी पए हॉस्पिटल अचो था? न साईं, इहा ॻाल्हि न आहे, कोई बि पाण खे ड्यूटीअ खां जेको आहे पोइ ते नथो वठी सघे, सिधी सही ॻाल्हि आहे। असांखे हफ़्ते जा जेके ॾींहं अचिणो आहे वर्किंग डेज़ अचिणो आहे, न ईंदो आहे त को उनजी का वजूहात हूंदी आहे, या त किथे मीटिंग हूंदी आहे DHO ऑफिस में। अॼु बि तव्हांखे यकीन ॾियारियां त अॼु बि इन सिलसिले में मीटिंग आहे पंहिंजो शेख ज़ैद हॉस्पिटल जे हाल में, सभु DHO घुराए विया आहिनि, MSs घुराए विया आहिनि। हाणे ॿुधायो,
उहो बि तव्हां सां वेठो आहे, ॼाण DHO साहिब बि आयो त हुन सां गॾु ई वेंदुसि। वरी सुभाणे हाई कोर्ट बेंच लाड़काणे में, उते हियरिंग आहे, उते सभु MS सभु DHO माना लाड़काणे डिवीज़न जा। त मक़सदु इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं, जंहिंजे करे माण्हू ईअं ॾिसंदो आहे त MS शायदि अॼु न आयो आहे, अलाए छा आहे, पर हुनखे इहा ख़बर न हूंदी आहे त असांजा बि के सरकारी कमनि जे सिलसिले में किथे इंगेजमेंट हूंदी जंहिंजे करे न ईंदा आहियूं, न त अदरवाइज़ बिल्कुलु अचणु खपे ऐं हुअणु खपे इस्पताल में अगरि MS आहे त।